हाणे तव्हांखे पार्लियामेंट्री सियासत में कामयाबी छो न मिले पई? इलेक्शन में बीहो पिया ऐं जॾहिं को इशू थिए थो त इशू बेस यानी लॻे पियो तव्हांजी सियासत थी वई आहे, छो मोट न मिले पई इलेक्शन में? ॾिसो, असां पंहिंजे नज़रियात ते बिलीव करियूं था ऐं असांखे पब्लिक में यकीननि तौर ते हीअं वञूं था त माण्हू चाहिनि त था न। पर इक़्तिदार त खपे न, जेकॾहिं सॉल्यूशंस तव्हांखे ॾियणा आहिनि। मूं तव्हांखे सवेल सवाल जो जवाबु ॾेई छॾियो त सिविलियन रूल पंहिंजे ब्रोकर्स जे थ्रू अचे थो ऐं प्लान पहिरीं थो थिए 2024 में PMLN गवर्नमेंट ठाहींदी। दिस इज़ वॉट 2008 में पीपल्स पार्टी ठाहींदी, 2013 में PMLN ठाहींदी, 2008 में PTI ठाहींदी। भई ऐं वेझर जी ॻाल्हि कयां न, पुराणियुनि खे त ॻाल्हाईंदो त ॻाल्हाए सघंदा, पर टाइम कोन्हे। हाणे एॾो कंट्रोल आहे ऐं असांजी थियरी खे सोच खे लिखंदा आहिनि सब नेशनलिस्ट। रेड लाइन असां जंहिं ॾुखिया तकलीफ़ुनि था गुज़ारियूं, तव्हां गुज़ारे ॾिसो त ख़बर पइजी वञे। पर असीं पंहिंजे नज़रियनि, पंहिंजी सोच, पाकिस्तान जे बुनियादी कॉन्सेप्ट 1940 रेज़ोल्यूशन जे बुनियाद ते ठाहींदा, 73 कॉन्स्टिट्यूशन खे अमेंड करे बेस ते न ठाहींदा त हिन मुल्क जी मुस्तक़बिल में फेडरेशन न हली सघंदी। सबबि अॼु जेके बलूचिस्तान में तव्हांखे अनरेस्ट थी नज़र थिए, उहा बि इन करे आहे। KP में वधंदी ऐं हींअर सिंध ते जेको वॾो लॻो आहे, असां ख़ुदि इन जे तरफ़ वधंदासूं त माण्हुनि खे चवंदासूं त पैरिटी इन नेशनल असेंबली, सभिनी सूबनि जी बराबरी नुमाइंदगी, हीअ अक्सरियत वारी जेका 73 कॉन्स्टिट्यूशन आहे, इहो हाणे वाइबल न रहियो आहे, इन खे अमेंड थियणो।